ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन खे ॾियूं। ईरान जे शहर ज़ायदान में अदालती कंपाउंड ते हमले में 5 शहरी शहीद, 3 दहशतगर्द मारिजी विया। ईरानी मीडिया मूजिब फायरिंग सबबि माउ ऐं संदसि मासूम ॿार समेत 5 शहरी शहीद थी विया आहिनि। ईरानी मीडिया मूजिब 13 शहरियुनि खे ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ईरानी मीडिया मूजिब सिक्योरिटी फोर्सेस जी जवाबी कार्रवाई में 3 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। अहम ख़बर आहे असां शेयर कयूं पिया। ईरान जे शहर ज़ाहिदान में अदालती कंपाउंड ते हमले में 5 शहरी शहीद थी विया आहिनि, 3 दहशतगर्द बि मारिजी विया आहिनि। ईरानी मीडिया मूजिब फायरिंग सबबि माउ ऐं संदसि मासूम ॿार समेत 5 शहरी शहीद थी विया। ईरानी मीडिया मूजिब 13 शहरियुनि खे ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त ईरानी मीडिया मूजिब सिक्योरिटी फोर्सेस जी जवाबी फायरिंग में 3 दहशतगर्द बि मारिजी विया आहिनि। ईरानी शहर ज़ाहिदान में दहशतगर्दनि जे हमले में 5 शहरी शहीद थी विया आहिनि। जवाबी कार्रवाई में 5 दहशतगर्द बि मारिजी विया आहिनि। जवाबी कार्रवाई में 3 दहशतगर्द बि मारिया विया आहिनि। अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। ईरान जे शहर ज़ाहिदान में दहशतगर्दनि जे हमले में 5 शहरी शहीद थी विया आहिनि, 13 खां वधीक ज़ख़्मी थिया आहिनि।